घोट की यूसी लबानो जी चेयरमैन सुबहान लबानो, वाइस चेयरमैन उस्मान कोलाची, यूसी सेक्रेटरी आगा तजमल हुसैन पठान पारां यूसी लबानो जे गरीब मुस्तहक माण्हुनि में 200 सोलर प्लेटूं विरहाई वयूं। तकरीब जो ख़ासि महिमान म्यूनिसिपल कमेटी घोटकी जो चेयरमैन जाम आसिफ रज़ा ख़ान धारी जो हुयो, जॾहिं त ॿियनि महिमाननि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ज़िले जनरल सेक्रेटरी सिकंदर अली लाखो, सलीमुल्लाह कलवड़, सरदार अख्तर ख़ान सिंघड़ ऐं ॿिया शामिल हुआ। इन मौक़े ते चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोटकी जाम आसिफ रज़ा ख़ान धारी जो, यूसी लबानो जी चेयरमैन सुबहान लबानो, वाइस चेयरमैन उस्मान कोलाची ऐं ॿियनि यूसी जे 200 गरीब ऐं मुस्तहक मर्दनि ऐं औरतुनि में सोलर प्लेटूं विरहायूं। उन मौक़े ते तक़रीब खे ख़िताब कंदे चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी घोटकी चयो त पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा बिना के रंग नस्ल जे ज़ात पात जे फ़र्क़ खां सवाइ गरीब मुस्तहक माण्हुनि जी ख़िदमत कई आहे। अवाम जी भलाई लाइ अमली क़दम खयां आहिनि। असांजो मक़सदु अवाम जे रहवासियुनि खे हर मुमकिन बुनियादी सहूलतूं फ़राहम करणु आहे। तक़रीब में शिरकत कंदड़ महिमाननि खे सिंध जो सक़ाफ़त अजरक जो तोहफ़ा पेश कयो वियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।